व्यूअर्स आऊं आहियां ग़ुलाम रसूल प्यार अमी ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ग़ुलाम रसूल प्यार। दोस्तों हाणे ख़बर आहे त ईद क़ुर्बानी जी ईद जेकी आहे उहा नज़दीक आहे। हिन टाइम मां मौजूदु आहियां डेहरकी मालपीड़ी ते, जिते सिंध बलोचिस्तान ऐं पाकिस्तान जे तक़रीबन हर शहर खां जेका वापारी हिते क़ुर्बानी जो जेको माल आहे उहो विकिरो करणु ऐं ख़रीद करण जे लाइ पहुतल आहिनि। बिल्कुलु मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी सघो था पीड़ी जेको आहे बिल्कुलु माल ऐं वापारियुनि सां भरियल आहे ऐं गर्मी जी बि शिदत जेकी आहे उहा इंतिहाई जेकी आहे तेज़ आहे, जंहिं सबबु ख़रीदार बि मूंखे हिन टाइम जेको आहे उहे घटि नज़र अची रहिया आहिनि। जेका आहिनि वधीक वापारियुनि ऐं जेका विकिरो कंदड़ आया आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त पोइले क़ुर्बानी ऐं हिन क़ुर्बानी में जेको आहे माल जे विकिरो में छा फ़र्क़ु आहे ऐं महांगाई सबबु केतिरा ख़रीदार अॻे जा ख़रीदार जेका आहिनि मौजूदु आहिनि या उनखां घटि आहिनि ऐं माल जे रेट में केतिरो इज़ाफ़ो थियो आहे। अचो त वधीक हिते जेके आयल वापारी आहिनि ख़रीदार उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। बिल्कुलु मां हिन वक़्तु मौजूदु आहियां मालपीड़ी जे बिल्कुलु अंदरि, जिते हिकिड़े वापारी असां गॾु आहे जंहिं वटि हिकिड़ो माशाअल्लाह तमामु सेहतमंद ऐं सुठो बकरो मौजूदु आहे। अचो त हुन सां राइट पुछूं था। दादा हे घणे जो आहे? 120 जो। अच्छा, घणी टाइम खां तव्हां हिते हिनखे आंदो अथई? छा हिन जो मुल्ह लॻो आहे राइट हिन टाइम ताईं? मुल्ह लॻो आहे 85-90 लॻो आहे। अच्छा, छा सम्झो था 85-90 ते तव्हांखे कुझु बचंदो? नथो बचे। अच्छा, माना महांगाई जे करे माण्हू ख़रीदार घटि आहिनि तमामु। अगरि एतिरे में ॾियो तव्हांखे लॉस अचे थो फ़ाइदो अचे थो? लॉस अचे थो। अच्छा, फ़ाइदो न। लख खां ॿाहिरि जो विकिरो। लख खां ॿाहिरि जो। तक़रीबन हिन जो वज़न घणो थींदो? ॾिसी सघंदा आहियो तव्हां बि पाण बि। वालेकुम सलाम। छा हाल आहे? हे किथां आंदो अथव बकरो? साईं हे आंदो आहे हेॾां नवाब शाह। अच्छा, नवाब शाह खां आंदो आहे। हे घणे जो आंदो अथव? घणो रेट लॻे थो हिन टाइम? साईं रेट लॻे थो 65,000 70,000। असां 85 घुरूं था। अच्छा, तव्हां 85 घुरो था। हीअ कहिड़ी नस्ल जो बकरो आहे? हे नवाब शाह साईं। अच्छा, ॿियो हाल पोयनि पीढ़ियुनि में ऐं पोइ क़ुर्बानी जी ईद में हिन में छा तव्हांखे फ़र्क़ु महसूसु थिए थो? यार पहिलो भलो हिन वारे में सफ़ा मंदी थी वई आहे। अच्छा, ख़रीदार कोन्हनि? ख़रीदार न। जी बिल्कुलु, गर्मी जी शिदत इंतिहाई जेको आहे मालपीड़ी में तेज़ हुई ऐं जंहिंमें तमामु माण्हुनि जी तादाद ज़्यादा हुई, जंहिं करे जेका आहिनि माण्हू सख़्तु गर्मी में परेशान थी रहिया हुआ ऐं ख़रीदार बि हिन टाइम जेका आहिनि इंतिहाई घटि हुया। रेट महांगाई जे करे जेका आहिनि जेका विकिरो कंदड़ हुआ आहिनि उन ॾाढो परेशान हुआ। उन्हनि जो चवणो हो त पोइले क़ुर्बानी जी निस्बत सां हिन क़ुर्बानी जी ईद ते जेको आहे ख़रीदार तमामु घटि आहिनि ऐं रेट बि इंतिहाई जेको आहे असां जेको ख़रीद करे आहियूं उनखां बि ॿीण ते घटि असांखे रेट मिले थो। हिन टाइम असां बि गर्मी जे लाइ वठूं था इजाज़त। ईंदड़ नेक्स्ट आख़िरी पीढ़ी में वरी तव्हांखे नए वीडियो सां गॾु ईंदासीं। अस्सलाम वालेकुम।